मिस्टर टी मनवाणी आनंद हिकु ताड़ी तो वॼायो। इन्हनि घणेई ड्रामा कया आहिनि, घणेई पिक्चरूं ठाहियूं आहिनि। हथु न लॻाए, हिकिड़ी पिक्चर कंहिं ॿुधी हूंदी, हथु न लॻाए, उहा हिननि जी ठहियल आहे। पहिरीं ड्रामा बि कंदा हुआ, असां झूना पुराणा जोगी आहियूं। धन्यवाद नीरू भाई। हिते सभु असांजा जे भाउर भेनर सभिनि जो स्वागत आहे। असांजी कोशिशि आहे कि भई असांजी जेकी ॿोली आहे, भाषा त न चई सघिजे थो, ॿोली त घटि में घटि क़ाइमु रहे, ॻाल्हाइणु ॿुधणु उहो त घटि में घटि क़ाइमु रहे। त हिन लाइ ॿोलीअ जे वाधारे लाइ इहा बि हिकु कोशिशि आहे कि फिल्म जे माध्यम सां असांजी ॿोली वधे। त हीअ फिल्म जेकी आहे उनजो जेको कथा सार आहे उहो इहो आहे भई कहिड़ो कीअं बि पैसो अचे अचे भले ईमान वञे त वञे। अॼु सॼी दुनिया जेकी पैसे पुठियां भॼे पई, उन जे बारे में हीअ पिक्चर आहे। त हीअ पिक्चर हींअर 23 अगस्त ते हिन जो हिकिड़ो प्रेड प्रीव्यू शो आहे PVR अंधेरी लोखंडवाला में, इंफिनिटी मॉल में PVR उन में राति जो 8 बजे। अच हाणे मोटी हलूं, अच हाणे मोटी हलूं, नेण विछाए बाहूं वधाए, तोखे सॾे थी ॿोली तुंहिंजी। अच हाणे मोटी हलूं, नेण विछाए बाहूं वधाए, तोखे सॾे थी ॿोली तुंहिंजी। अच हाणे मोटी हलूं, अख असांजी मंजिल ते आहे, दिलियम ख़ुशीअ जी मस्त लहर आहे। लाख लुभाइनि ॿोलियूं परायूं, पंहिंजी ॿोली आहे। अच हाणे मोटी हलूं,